पैरामेडिकल जेका स्टाफ है सॼी सिंध में जेका पंहिंजे मुतालबनि जी मिंटाल आहे सरापा एहतजाज आहे। अॼु थरपारकर जेको ज़िलो आहे उनजे जेको समूरियूं अस्पतालूं उन्हनि में जेका से OPD जो बाइकाट कयो आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका एहतजाज कयो पंहिंजे इस्लामकोट प्रेस क्लब ते जेका से पैरामेडिकल स्टाफ जा जेके से अमलो जेको मौजूदु आहे उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, छा था चवनि। हुकूमत सिंध ऐं सिहत खां जेका इहा मुतालबो था करियूं त असांजा जाइज़ हक़ आहिनि, जेकॾहिं असांजा जाइज़ हक़ मंज़ूर न कया विया त जेको असां मुकमल जेको एहतजाज कंदासीं ऐं अस्पतालनि जी तालाबंदी कंदासीं। 1 जनवरी खां असांजो पैरामेडिकल स्टाफ जेको आहे सो सरापा एहतजाज आहे। पूरी सिंध में असांजो एहतजाज हली रहियो आहे ऐं जेके सिहत खाते जा या अला इख्तियारियूं जेके आहिनि उहे असांजो मुतालबो या असां सां इंसाफ़ करण जे लाइ कोई तयारु न आहे। जेको 30% हेल्थ प्रोफेशनल अलाउंस आहे जेको जना अस्पताल वारनि खे 50% ॾिनो वञे थो ऐं ॿियनि किथे 100% ॾिनो वञे थो, सॼी सिंध खे 20% ॾिनो वञे थो। उनखां अलावा टाइम स्केल जेको आहे उहो ॾिनो वञे, जेको 1 खां 16 ग्रेड ताईं उन्हनि खे टाइम स्केल ॾिनो वञे। वॾे वज़ीर खां मुतालबो कनि पिया जाइ जेके असांजा मुतालबा आहिनि उहे मञिया वञनि त असांजी जेका बेचैनी ख़तमु कई वञे, त जीअं जेके अस्पतालूं आहिनि थधि जेके अस्पताल उन्हनि में जेके परे परे जे ॻोठनि खां मरीज़ अचनि था उन्हनि खे जेका मुश्किलातूं आहिनि उहो पेश न अची सघनि। काज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।